अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशअल एकेडमी कराची। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त टी, कहाणी थूअर जा गुल। जवानीअ जी अहमियत जे बेपनाह वजदान हिन खे बेचैन करे छॾियो। छा ज़िंदगीअ जी ख़ूबसूरती हिन घुट ऐं ॿुसट में तबाह थी वेंदी? सागर खां हाणे वधीक बर्दाश्त न थिए थी सघियो। राति ऐं ॾींहुं संदसि ज़हन में अनेक सवाल उभरंदा हुआ। सुबुह जो ड्यूटीअ ते वञण लाइ स्टाफ ते वञी बीहंदो हो त खेसि कई चहिरा नज़र ईंदा हुआ। के शादाब चंचल त के उॿाणियल ऐं थकियल, कनि जा नेण खुमारियल त कनि जा नेण सपना, के कुमाणियल मुखड़ियूं त के उथंदड़ जवानीअ जूं लहरूं। केटीसी जी बस जॾहिं भरियल स्टाफ ते ईंदी हुई त पाण रश जे करे लेडीज़ पोर्शन में चढ़ी बीहंदो हो ऐं महसूसु कंदो हो त ज़िंदगीअ जो सफ़र जेकॾहिं कंहिं जंगल में करिणो पवे हा या कंहिं सहरा में उञायल बणिजी करिणो पवे हा त एतिरो अणांगो न हुजे हा जेतिरो कर्ब जज़्बनि ऐं उमंगुनि खे हिन रंगीन दुनिया मां खणी करिणो पवे थो। आसपास जे माहौल खे महसूसु कंदे जिनसी तस्कीन हासिलु करण जी कोशिशि कंदो हो। हिकु दफ़े अयाज़ खेसि अखि भञंदे चयो हो त कामरेड, मार्शल लॉ जो दौरु ख़तमु थी चुको आहे, जमहूरियत अची वई आहे। सागर ख़ासि माना में महसूसु कंदे ख़ुशि थी चयो, हा कामरेड, कुझु त माहौल खुलंदो, कुझु त आज़ादी मिलंदी, पर आज़ादी खुली फ़ज़ा में दूंहें जी लाट बणिजी जज़्बनि खे घुटे ॿुसाटे ख़तमु करे छॾियो। फ़ज़ा उहा ई जमूद जो शिकार हुई। कॾहिं कॾहिं अकेलाईअ में रोई पवंदो हो, पर हिमत सारे वरी ज़िंदगीअ जे मशग़लनि में गुम थी वेंदो। हिकु दफ़े अयाज़ खेसि इस्पताल वठी वियो, जिते संदसि मुलाक़ात हिकु रिसेप्शनिस्ट छोकिरीअ सां थी। अयाज़ जे दाख़िला जे सिलसिले में रिसेप्शनिस्ट छोकिरीअ जी अयाज़ जो फाइल ठाहींदे सागर सां ॻाल्हि ॿोल थी हुई। संदन मन सरजी अॻिते वधियो ऐं प्यार जे सागर में गोता खाइण लॻो। सागर जी ज़िंदगीअ में हिकु दफ़ो वरी उत्साह पैदा थियो। खेसि दुनिया रंगीन नज़र अचणु लॻी। ईअं महसूसु कयईं त ज़िंदगी सचपच हिकु ख़ूबसूरत शइ आहे। रोज़ु कपिड़नि जो वॻो बदिलाईंदो हो, वारनि खे वरी वरी फणी ॾींदो हो, आईने में केतिरी देरि ताईं पाण खे गौर सां ॾिसंदो हो, ॼण त विञायल वक़्त खे तलाश कंदो हुजे। औरत में कहिड़ी सुंदरता आहे जेका मन खे ज़िंदगी बख़्शियो छॾे, नफ़रतुनि ऐं तंग नज़र अहसासनि खे ज़यान कयो छॾे। उहा सुंदरता जेका हिन काइनात जे वुसअतुनि में फैलियल आहे, उहा दुनिया खे हसीन करियो छॾे। सागर जी ज़िंदगीअ में बि हिकु दफ़ो पखिड़ियल हुस्न जे कंहिं हिसे सां तारुफ़ थियो हो। जल्दी ऑफिस में हिकु दोस्त जे वातां ॿुधाई त लतीफ़ मेमोरियल अस्पताल जी छोकिरी जंहिंजो नालो नसरीन आहे, हिकु मौक़िया परस्त ऐं मफ़ाद परस्त छोकिरी आहे, जेका बिल्कुलु फुटपाथ जे टैक्सीअ वांगुरु आहे। उहो ॿुधी संदसि अंदर में वासना जी बाहि जा उल्हा निकिरणु लॻा। नसरीन सां मन जे रिश्ते खे तन जे रिश्ते में बदिलाइण लाइ आतो थी पियो। हिकु शाम जो नसरीन सां मुलाक़ात जे दौरान हिन नसरीन जो हथ में झले खेसि लेटाइण जी कोशिशि कई, जंहिं ते नसरीन इनकार जी कैफ़ियत ज़ाहिर कई। पर सागर इनकार खे रुॻो हिकु ख़ूबसूरत अदा सम्झी खेसि ज़बरदस्ती प्यारु करण जी कोशिशि कयईं। ओचितो नसरीन हिन जे मुंहं में थुक हणी कढी। सागर खे ओचितो करंट लॻी वियो, ॼण त हिन जो वजूद कंहिं ज़िलत ऐं पस्तीअ जे दुॿण में किरी पियो हुजे। हिन पाण खे हक़ीर ऐं फ़क़ीर महसूसु कयो ऐं उन ई वक़्तु खेसि सम्झ में न आयो त छा करे। बसि ख़ामोशीअ सां उथी हलियो आयो। घर पहुची पाण खे खट ते सटींदे थधो साह भरियाई। यार, सभु बकवास आहे, केरु कंहिंजो न आहे, केरु कंहिंखे नथो सम्झे, सभु अकेला आहियूं हिन जंगल में। अयाज़ संदसि उहा कैफ़ियत ॾिसी अची संदसि भरिसां वेठो ऐं खेसि आथत ॾींदे चयाईं, यार छा थियो अथई, सुबुह ताईं ॾाढो ख़ुशि हुए। यार, हू आहे न नसरीन, ज़लील कमीणी, पर आख़िर थियो छा? बसि हीउ दौरु मर्द जी मज़लूमियत जो दौरु आहे। औरत शावनिस्ट आहे। जेॾी महिल अचेसि प्यार जो ॼार विछाए ऐं जॾहिं मूड थिएसि त ख़ुशि थी ॻाल्हाए। जॾहिं दिलि चाहेसि त असांजे कशकोल में मुर्क जी ख़ैरात विझे ऐं जॾहिं असांजा जज़्बा बेदार थियनि त असांखे थुक हणियो कढे। अयाज़ हिन जी ॻाल्हि सम्झी वियो। हिन दौर जे महरूमी ऐं सागर जे अलमीअ खे सम्झी वियो। अयाज़ दरअसल हिकु समाज ॿिनि हिसनि में विरहायल आहे। उन में हिकु ज़ालिम ऐं ॿियो मज़लूम आहे। ज़रूरी न आहे त ज़ालिम जो किरदारु मर्द ई अदा करे।
औरत बि त उहो किरदारु अदा करे सघे थी कंहिं बि रूप में, पर औरत खे शहर में उहो फ़ाइदो आहे त उहो जंहिं वक़्तु चाहे पाण खे मज़लूम साबित करे सघे थी, पर मर्द औरत जे नज़र में हमेशह ज़ालिम हूंदो आहे। सागर राति जे ऊंदाहीअ खे वधीक महसूसु कयो, सॼी राति सोचींदो रहियो ऐं पोइ पाण सां वाइदो कयईं त हाणे वरी कंहिं बि औरत ॾांहुं न निहारींदो। आख़िर औरत पाण खे सम्झे छा थी, छो असीं कस्तो खणी हिन खां प्यार जी ख़ैरात वठंदा रहूं, छो असीं किस्तो खणी हिन खां प्यार जी ख़ैरात वठंदा रहूं। ॾींहं गुज़रंदा विया, सागर राति जो देरि सां सुम्हंदो ऐं सुबुह जो कॾहिं कॾहिं ड्यूटीअ ते बि कोन वेंदो हो ऐं देरि ताईं सुतो पियो हूंदो हो। सुबुह जो ओचितो दरवाज़े ते ठक ठक थी, निराखिणियूं अखियूं खणी बोझल जिस्म सां दरवाज़ो खोलियईं। नसरीन संदसि साम्हूं बीठी हुई। नफ़रत करे या मोहबत खेसि कुझु बि सम्झ में कोन आयो त छा चए। उनखां अॻु जो कुझु चवे नसरीन अंदरि हली आई। पाण नसरीन सां ॻाल्हाइण जे बदिरां पंहिंजे कम में लॻी वियो ऐं शेव करणु लॻो। नसरीन ओचितो खेसि अची ॿांह खां झलियो, छॾ मूंखे, पर मां तुंहिंजे लाइ ई आहियां, पर तूं त मूंखे ज़लील करे चुकी आहीं। मां पाण खे कॾहिं बि माफ़ु करे न सघंदुसि, पर मां पशेमान आहियां। नसरीन संदसि जिस्म सां पंहिंजे जिस्म खे छुहंदी रही ऐं खेसि परचाईंदी रही। सागर नसरीन जे जिस्म जे छुहाउ खे महसूसु कंदो रहियो ऐं संदसि मन ऐं तन में जल तरंग वॼंदा रहिया हुया, पर इनकार ऐं रुसण जी कैफ़ियत में बीठो रहियो। सोचींदो रहियो त भली परचाइण जो सिलसिलो हलंदो रहे। पाण नसरीन जे हिन रवैये खे चङीअ तरह सम्झी रहियो हो त हीअ मफ़ाद परस्तीअ जी ॿी चाल आहे। जॾहिं औरत पंहिंजे अंदर जे औरत खे मारे छॾींदी आहे त उहा औरत न पर हिकु नाटक बणिजी पवंदी आहे। सभु माण्हू हिन जे इर्द गिर्द हिकु किरदार वांगुरु हूंदा आहिनि, जज़्बनि खां ख़ाली, रुतबनि ऐं सिकनि जा ठहियल रोबोट। पर सभु कुझु सम्झंदे पोइ बि सागर खे नकली या असली हिन कैफ़ियत मां केॾो न मज़ो अची रहियो हो। सोचियाईं त हुनजे परचाइण मां केॾो न मज़ो अची रहियो आहे, जो बार बार मूंखे थुक हणंदी रहे ऐं परचाईंदी रहे। पंहिंजी जबली ज़रूरत खे पूरे करण लाइ एॾी ज़िलत। शाम जो अयाज़ मुल्क जी सियासी हालतुनि ते ॻाल्हाईंदो रहियो, इनक़िलाबनि जी जिदोजहद ते ॿुधाईंदो रहियो। सागर हिन जी ॻाल्हियुनि खे ॼण सम्झणु नथे चाहियो। ओचितो हिन जे ज़हन में हिकु नई ॻाल्हि आई। अयाज़, छा सियासी जिदोजहद सिर्फ़ु मुआशी हालतुनि खे सुधारण लाइ कई वेंदी आहे? स्टेज ते बीह उहो नथो चई सघिजे त असीं प्यार जा मुतलाशी आहियूं, असांखे प्यारु खपे, असीं अकेला आहियूं, असांखे साथी खपे। अयाज़ टहक ॾिनो ऐं खिलंदो रहियो। उनखां अॻु जो मौलवी तुंहिंजे पोयां पइजी वञनि, कामरेड तोखे सेक्सी फ्रस्ट्रेशन जो शिकार करार ॾींदा। अयाज़ खे सम्झाइण जे अंदाज़ सां चयो, सागर, समाज जा क़द्र समाज जे मुआशी निज़ाम मां जनमु वठंदा आहिनि। जॾहिं मुआशी निज़ाम बदिलबो त क़द्र बि बदिलजी वेंदा। अहिड़ीअ तरह हर जबली मसइलो हल थी वेंदो। पर छा असीं मुआशी निज़ाम बदिलाइण खां अॻु मानी न खाईंदा आहियूं ऐं मानीअ जे मसइले लाइ इनफ़रादी जिदोजहद न कंदा आहियूं? हिन समाज जी करप्शन जो हिसो न बणिजंदा आहियूं? पोइ प्यार खे मुल्तवी कीअं करे थो सघिजे? मां हिन समाज में इंसान जी इनफ़रादी जज़्बनि जो क़दुरु थो कयां। मां हर इंसान में प्यार जो जज़्बो जाॻाईंदुसि, जेको इंसान जी ज़िंदगीअ जो मक़सदु हयात आहे। हीअं चई हू माना ख़ेज़ मुर्क सां अयाज़ ॾांहुं निहारणु लॻो।